आगा के अवां खे हैदराबाद में टंडो मोहम्मद खान में महीनों अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल नौजवान की गुमशुदगी की दरख्वास्त ते SSP समेत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी किया विया आहिनि। अहम ख़बर आहे, अवां ताईं पहुचाई पई आहे। गुम थियल नौजवान जी अमड़ पारां वकील मार्फत दाख़िल दरख्वास्त ते सिंध हाई कोर्ट में ॿुधणी थी। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद SSP समेत लाॻापियल धुरियुनि खे 24 अगस्त ते जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾिनो आहे। अहम ख़बर है, अवां ताईं पहुचाई पई आहे। हैदराबाद में टंडो मोहम्मद खान में महीनों अॻु पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान की गुमशुदगी की दरख्वास्त ते SSP समेत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी किया विया आहिनि। इन जा अपडेट्स वठंदासीं हैदराबाद में नसीर चना खां। नसीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल विशाल। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद टंडो मीर पाड़े में महीनों अॻु पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान की गुमशुदगी खिलाफ़ दाख़िल दरख्वास्त से SSP हैदराबाद समेत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो आहे। सर्किट बेंच हैदराबाद के जस्टिस नेमतुल्लाह खुलापोटो त मुश्तमिल सिंगल बेंच में गुम थियल नौजवान की अमड़ कनीज़ा बानू पंहिंजे वकील एजाज जतोई मार्फत दरख्वास्त दाख़िल कराई, जैसे ॿुधणी थी। अदालत में दरख्वास्त गुज़ार औरत मुख़ अख़्तियार कयो त 4 जुलाई ते पुट सजाद खे अणाॼातल माण्हुनि घरां सॾु कयो। ॿार वञण खां पोइ वापसि न मोटियो ऐं गुम थी वियो आहे, जंहिंजो हिन वक़्त ताईं को बि पतो न पइजी सघियो आहे। जॾहिं त औरत जो जेको वकील हुयो उन अदालत खे इस्तदा कई त महीनो गुज़रण बावजूदि फुलियल पुलिस नौजवान की ॻोल्हा नाहे कई, जंहिं करे संदसि वार सख़्तु परेशान आहिनि। जो जेको आहे मामले जो नोटिस वरितो वञे, जिते अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ SSP हैदराबाद SHO फुलेली समेत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी कंदे ठीक है नसीर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।